हे उन्हीं गरीब जा बचड़ा नंढड़ा सगीर उहे रोवन था, असां माउ पीउ रोऊं था, उन जूं न्याणियूं रोवन थियूं। आख़िर मालिक तूं तरस कंदे पंहिंजे महबूब जे सदके। हिन महिल ताणी छोकिरे ॾोन वाक़ो आयो आहे, 5 ॾींहं आहे निकिरी वियो आहे घर को। कंदकोट बी सेक्शन थाणे जी हद दाऊद खान पुल वटां 5 ॾियारा अॻु धाड़ियल हथां अगवा थियल पोरित निगर अली सरियाणी खे ज़िले जी पुलिस ॾोहारी जी क़ैद मां बाज़ाब न कराए सघी। हीरसन वालिद जीजल अमड़ ऐं मासूम ॿारनि जो निगर अली सरियाणी जी बाज़ाबी लाइ पाक किताब खणी मदद जी अपील कंदे चयो त 5 ॾियारा गुज़री विया आहिनि। हिन महिल ताईं असां ॾे SSP लड़ी न आयो आहे। असीं मिसकिन ग़रीब माण्हू रोज़ कमाए पेट पालियूं था। जॾहिं खां मुंहिंजो पुटु अगवा थियो आहे उन ॾींहं खां वठी घर में रोज़ राड़ो करामतल आहे। असीं खे DIG लाड़काणो SSP कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख मगवी खे बाज़ाब न कराए सघियो। असीं हिन पाक किताब जी सदके आला अख़्तियारनि खां मदद जी अपील था करियूं त धाड़ियलनि जी क़ैद मां पोरित निगर अली सरियाणी खे बाहिफ़ाज़त बाज़ाब कराए असांजी बेचैनी ख़तम कराई वञे। जी हिन क़ुरान जे सदके मदद कंदा। असांजो हाल कोन्हे, कमाइण वारो खटण वारो उहो हुयो, उहो ज़ोरी खणी विया। असां वटि का वसियत कोन्हे, असां कमाए रोज़ पोरियो करे पेट पालियूं। जो ॾींहं जो कमाए अचूं त शाम जो खाऊं, जो कम ते न वञूं त बुख ते वेठा आहियूं। इन क़ुरान जे सदके असांखे पंहिंजो बचिड़ो मोटाए ॾियो, न त घणी थींदव ख्वारी, पोइ असां कंदासीं बदनाम। पोइ जेको ई सरदार आहे, अमीर आहे, सभु कंहिंखे परखियूं वेठा आहियूं। हिन महिल पुलिस आई आहे, न SB आयो आहे, 5 ॾींहं आहे छोकिरो। इन क़ुरान जे सदके असांखे पंहिंजो मोटाए ॾियो। जंहिं वटि आहे असां ग़रीब आहियूं, असांजो हाल कोन्हे। असां उन गुंडनि खे ई चयोसीं क़ुरान लॻे असां वटि कुझु कोन अथव, असांजो अघु छॾे ॾियो। मां क़ुरान खे ज़ख़्मी करे छोकिरो मां ज़ोरी ॿुढाड़े खसे विया। दुनिया खे ख़बर आहे घर जे सवलो थिया आहियूं, असांखो ज़ोरी खसे विया आहिनि। असां मज़ूर माण्हू, असां वञूं काॾे। असां हिन महिल ताणी वेठा आहियूं ते, न खाइण आहे, न पीअण आहे, न निंड आहे, न आराम आहे। इन क़ुरान जे सदके असांखे मोटाए ॾियो। जो न मोटाए ॾींदव असां इन क़ुरान ते बददुआयूं कंदासीं। न सरदार हूंदव, न पुलिस हूंदव, न अमीर हूंदव। इन क़ुरान जे सदके असांजी केर बि नथो ॿुधे। असां इन क़ुरान ते रखी वेठा आहियूं। इन क़ुरान जे सदके असां ग़रीबनि खे पंहिंजो बचो मोटाए ॾियो। असांजो न ॾोह आहे, न कसूर आहे। हिन महिल ताणी 5 ॾींहं वियो आहे, असांखे न खाइण आहे, न पीअण आहे, न आराम आहे, न निंड आहे। इन कलाम शरीफ़ जे सदके अलाह जी ज़बान अथव, जो न मने न ॾींदा वे, इहो टुकड़ा करदो।